यूसी गोड़ाबाई जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोरनि में बीमारी सर जे सूंहं मोर मरण लॻा। इंतिज़ामिया पारां के बि उपाउ न वरिता विया। ॻोठणनि पारां पंहिंजी मदद पाण तहत मोरनि जो इलाज करण लॻा। इलाइक़े वासियुनि पारां जल्द थर जे ॻोठनि में टीमूं मोकिले बीमार मोरनि जो इलाज कराइण जी घुर। थर जे सूंहं सम्झो वेंदड़ मोर पखी मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे मरण लॻा। इंतिज़ामिया पारां मोरनि जी बचा लाइ के बि उपाउ आहिनि वरिता विया। यूसी गोड़ाबाई जे मुख़्तलिफ़ ॻोठनि हमीराबाई, मोतीसाड़, विगड़, डाभो, उठटो ऐं ॿियनि ॻोठनि जे रवासियुनि नाले मिठो, मौलवी हफ़ीज़, हाजी वाहिद नूसार ऐं ॿियनि शाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठनि में मोरनि में बीमारी हली रही आहे ऐं बीमारी विघे केतिरा ई मोर मरी विया आहिनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बीमार मोरनि जो इलाज करण लॻा, पर ज़िले इंतिज़ामिया ऐं वाइल्ड लाइफ खाते जी टीम अञा ताईं ॻोठनि में न पहुती आहे ऐं न ई वरी बीमार मोरनि जो इलाज थी सघियो आहे। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरनि मां बीमारी पालतू कुकड़नि ऐं ॿियनि पखियुनि में पखिड़िजी सघे थी। जेकॾहिं बर वक़्तु मोरनि जो इलाज न कयो वियो त पोइ उहा बीमारी मोरनि ज़रिए मुख़्तलिफ़ जानवरनि में फहिलिजी वेंदी। हिननि डिप्टी कमिश्नर सरपारकर खां मुतालबो कयो त यूसी गोड़ाबाई जे ॻोठनि में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले बीमार मोरनि जो इलाज कयो वञे। रिपोर्टर सुफ़ी मोहम्मद, शाइन न्यूज़, ब्यूरो चीफ, मिठी सरपारकर।